हिननि वञी महरम शहर ऐं सतार शहर वटि पैसा ॾेई बेबुनियाद असांजे मथां इल्ज़ाम हणाया ऐं कूड़ी प्रेस कराई, जंहिंजे करे असांजे मथां काफ़ी सारा इल्ज़ाम अची रहिया आहिनि। को बि अहिड़ो जुर्गे जो फ़ैसिलो असां वटि न थियो हुयो, न ई फ़ैसिलो थियो आहे, फिरी विया हुया, फ़ैसिलो थियो ई न हुयो। सो असांजी SSP खैरपुर DIG IG सिंध खे अपील आहे त असांजे इंक्वायरी कई वञे ऐं असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। वसीम जमाली ऐं आबिद जमाली ऐं सलीम जमाली ये तमाम क्रिमिनल आहिनि। काफ़ी सालनि खां वठी इन्हनि जे ख़िलाफ़ काफ़ी FIR दर्ज आहिनि ऐं जेको आहे ॻोठ वारनि खे तमामु जेको आहे बेबुनियाद परेशान करे रहिया आहिनि ऐं तक़रीबन हर माण्हुनि खे धमकियूं ॾियनि था पिस्टलनि जूं खणी। जीअं त कुझु वक़्तु पहिरियां अब्दुल्ला जमाली जे घरां चोरी थी हुई, वसीम जमाली चोर खे सुञातो। हुन अब्दुल्ला जे घर विया त बाबा असांखे छोकिरो छॾाइजो, असां तव्हांखे फ़ैसिलो ॾींदासीं। पोइ फ़ैसिलो कोन ॾिनो, उन जे बजाए हिन सतार शहर ऐं महरम खे पैसा ॾेई कूड़ियूं वीडियोऊं भराए ऐं हिननि ते कूड़ा इल्ज़ाम ॾेई रहिया आहिनि ऐं को बि जिरगो ॻोठ में ॿियो कोन थियो आहे। इहो कूड़ो ड्रामो आहे असांजे ॻोठ हज बख्श अली में। को मां बि तव्हांजो रहासी आहियां, को बि अहिड़ो ड्रामो आहे, इहो फ़ैसिलो जिरगो असांजे ॻोठ में कोन थियो आहे। हीउ जेको बि हिननि हलायो आहे या हीउ कयो आहे, हीउ सॼो कूड़ आहे। कैमरामैन रियाज़ हुसैन सां गुलाम मुर्तज़ा जमाली, सिंध TV न्यूज़।